नमस्ते मुंहिंजा दोस्तो, अॼु जे हिन अंजुमन में, अॼु जी हिन गॾिजाणीअ में तव्हां सभिनी नाज़रीन जो, दर्शकनि जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां तहे दिल सां स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, इंसान जी तरक़ीअ जो राज़ मां इएं भायां थो त तहक़ीक़ जे मैदान ते ॿधलु आहे। संदसि सफलता जो दारोमदार खोज रिसर्च ते आधार रखे थो पियो। असांजे सजणनि हर खेत्र में पंहिंजी लियाकत सां, पंहिंजी क़ाबिलियत सां, जीअं असांजो जेकॾहिं एडुकेशन आहे, फाइन आर्ट आहे, वापारु आहे, इंडस्ट्रीज़ आहिनि या मेडिकल साइंस आहे, उन में काफ़ी हद ताईं महारत हासिलु कई आहे। पर कॾहिं बि कंहिं बि मोड़ खे, कंहिं बि आरामगाह खे उन्हनि पंहिंजी मंज़िल न सम्झो आहे। इंसान ज़ात जे बहबूदीअ लाइ हू हमेशह विख अॻिते वधाइनि था, हिक मंज़िल खां ॿी मंज़िल जे तरफ़ वधंदे ऐं नई नई खोज कनि था। त मुंहिंजा दोस्तो, कल्ह ताईं जेका बीमारी टीबी हिकु भयानक बीमारी सम्झी वेंदी हुई, जंहिंखे अण छुटंदड़ बीमारी या लाइलाज बीमारी करे चयो वेंदो हो, हिकु दफ़ो उन बीमारी में फाथल इंसान खे अलविदा करणी पवंदी हुई। पर अॼु इंसान घणो घणो अॻियां वधी चुको आहे। न सिर्फ़ु टीबी, अस्थमा, कैंसर या इन जहिड़ा ॿिया मर्ज़ अॼु मेडिकल साइंस जे एक्सपर्ट्स जे अॻियां हार मञनि था। अहिड़ो ई हिकु एक्सपर्ट असांजे विच में अॼु इन अंजुमन में आहे, जंहिंजे जीवन जो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु वञी रहियो आहे त मां कहिड़े बि नमूने कैंसर खे मात ॾियां ऐं इंसान ज़ात खे इन कैंसर जहिड़ी बीमारी खां निजात ॾियारायां। हीअ आहिनि पद्म भूषण डॉक्टर सुरेश आडवाणी साहिबु। तव्हांजो अॼु जे हिन अंजुमन में गॾिजाणीअ में मुंहिंजा साईं स्वागत आहे। डॉक्टर साहिबु अॼु जसलोक हॉस्पिटल में जेको ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट आहे उन जा हेड आहिनि। उन खां अलावा हिननि 2002 में हेल्पिंग हैंड जे नाले सां हिकु सामाजिक अदारो खोलियो आहे, जंहिं न सिर्फ़ु हिंदुस्तान पर ॿाहिरि विलायत में बि उन पंहिंजे पैगाम खे पहुचायो आहे, जंहिंमें अवेयरनेस जा प्रोग्राम थियनि था, मदद जा प्रोग्राम थियनि था। कैंसर खां छुटण जे लाइ, इलाज जे लाइ उन्हनि जी जेका टीम आहे उहा वञी करे शहर शहर, ॻोठ ॻोठ में पंहिंजो पैगाम पहुचाए थी, पंहिंजी सहूलियत ॾिए थी पई। उन खां अलावा मुंहिंजा दोस्तो, डॉक्टर साहिबु अॼु जी तारीख़ में 5 हॉस्पिटल सां जुड़ियल आहे। उन्हनि जो सुबुह जीअं थिए थो तीअं हॉस्पिटल सां शुरूआति कनि था। राति जो मां भायां थो 12-1 बजे ताईं हू मरीज़नि जी शेवा में लॻल रहनि था। त अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे त उहे असां सां मौजूदु आहिनि। मां पंहिंजे दर्शकनि खे, पंहिंजे नाज़रीन खे इहो यादि ॾियाराइणु चाहींदुसि त हिन ई मंच तां कुझु साल पहिरीं असां डॉक्टर साहिब खां उन्हनि जे निजी जीवन, उन्हनि जे परिवार, उन जे तालीम ऐं उन जे सिंधी ॿोलीअ लाइ लॻाव ऐं सिंधी ॿोलीअ लाइ चाहत जे बारे में वीचार वठी चुका आहियूं। अॼु सिर्फ़ु असीं ॻाल्हाईंदासीं कैंसर जे बीमारीअ ते। कैंसर जे लाइ इंसान खे कहिड़ी सुजाॻी रखणु घुरिजे, कैंसर जा कहिड़ा स्टेज थियनि था, कैंसर जा इलाज केतिरे क़दुरु अॼु देश में या विलायत में थी रहिया आहिनि, उन ॻाल्हि ते रोशनी वठंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु हेल्पिंग हैंड छा करे रही आहे, हेल्पिंग हैंड मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, उन ते ॻाल्हाईंदासीं। सो डॉक्टर साहिबु, हिकु दफ़ो वरी तव्हांजो हिते हिन अंजुमन में स्वागत आहे। सभ खां पहिरीं मुंहिंजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त पहिरीं त बॉम्बे सिटी में हिकिड़ी हॉस्पिटल हुई, जॾहिं कैंसर जो नालो ईंदो त चवंदा टाटा हॉस्पिटल। पर अॼु मां ॾिसां थो हर हॉस्पिटल में ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट खे खोलियो वियो आहे। छा इन जो सबबु इहो आहे त बीमारी वधी आहे या सहूलियतुनि जे ख़्याल खां? मुंहिंजे हिसाब सां कैंसर जा पेशेंट, उन जा नंबर्स तमामु वधी विया आहिनि। हिकु त कैंसर जो पूरो
रेशो माना थींदो आहे। में सुजागी कोन्हे कैंसर जे लाइ। न, हिकु त कैंसर जो जेको रेशो आहे उहो तमामु वधी वियो आहे अच्छा ऐं इहो वधंदो ई थो रहे, हर साल वधंदो रहियो आहे, अञा बि वधंदो असांखे लॻे थो। इन जो कारण इहो आहे त जीअं जीअं असांजी लाइफ स्टाइल चेंज थी वञे, जीअं असांजी इन्वायरमेंट चेंज थी वञे, असांजूं हैबिट चेंज थी वञे, तीअं कैंसर बि वधीक मात्रा में थी रही आहे। त उन जे करे इहो ज़रूरी आहे त इहे सभु कुझु अंडरस्टैंड कजे ऐं उन जे लाइ सभिनी माण्हुनि में अवेयरनेस अचे। ऐं इहो ई सबबु आहे त अॼु कार्डियक प्रॉब्लम खां सवाइ ॿियो नंबर जेको बीमारी आहे उहा आहे कैंसर। त पहिरियों नंबर अञा ताईं दिलि जी अञा ताईं बीमारी खे दिलि लिखियो वञे थो पियो। हा, ओके। पहिरियों नंबर ॿिए ॿियो नंबर नंबर में। आहे, जी। माना इहो तमामु ॿुधियलु आहे इन जी मतिलबु। उन जे करे हिकु हॉस्पिटल इन जो सॼो कमु न करे सघंदी। ऐं अॼुकल्ह सभिनी माण्हुनि खे तमामु ॼाण आहे ऐं उन सां सवाइ उन्हनि खे पर्टिकुलरली इंडिया में जेकी प्रोग्रेस थी रही आहे उन सां उन्हनि जे ट्रीटमेंट वठण जे लाइ बि क़ाबिल आहे। अच्छा, हिन वक़्तु एतिरी अची चुकी आहे जो अच्छा डॉक्टर्स जो रेशो बि उन हिसाब सां आहे जेतिरी बीमारी जी वाध थी आहे कि डॉक्टर्स न वधिया आहिनि? डॉक्टर्स बि वधिया आहिनि अच्छा पर जेतिरा खपनि ओतिरा अञा न थिया आहिनि। जीअं यूएस में, सॼे यूएस में 25,000 ऑन्कोलॉजी डॉक्टर्स आहिनि। ओके 25,000 यूएस ऐं इंडिया में पॉपुलेशन ऑफ एॾी वॾी पॉपुलेशन आहे 125 करोड़ करोड़। पॉपुलेशन। त असां वटि ख़ाली 8,000 डॉक्टर आहिनि। त उन लिहाज़ खां उन में डॉक्टर नथा वञणु चाहिनि या सहूलियतूं घटि आहिनि? न डॉक्टर्स त अॼुकल्ह तमामु इहा जेकी ब्रांच आहे उन में घणा ई डॉक्टर्स अचनि था, पर तॾहिं बि एॾो जल्दी एॾी एजुकेशन जा इंस्टीट्यूट कोन्हे। जंहिं स्पीड सां बीमारी वधे थी बीमारी उन स्पीड सां डॉक्टर पंहिंजो एडुकेशन नथा वठी नथा सघनि। वठी सघनि, पर वधियल आहिनि, वधनि था हाणे। ऐं मूंखे लॻे थो अञा 10-20 साल लॻंदा जीअं असांखे एडिक्वेट नंबर ऑफ डॉक्टर्स थी वञनि ऐं हॉस्पिटल बि थियनि। अॼु बि हॉस्पिटल तमामु घटि आहे, हॉस्पिटल तव्हांजे हिसाब सां घटि आहे? अञा घटि आहे। ओके। हुन जे करे सभिनी पेशेंट्स खे अञा बि ट्रीटमेंट ॾियण में तमामु देरि थी लॻे। पर इन बीमारी खां बचण लाइ, सुजागी आणण लाइ कुझु कहिड़ी सुजागी अचणु घुरिजे इंसान में जो इन बीमारी खां थोरो किनारो थिए, इन बीमारी खां जो शिकार न थिए? उहा काई सुजागीअ लाइ मुंहिंजे हिसाब सां असांखे पाण में परिवर्तन अचणु खपे। हिन जो मतिलबु इहो ई आहे भई असांजूं जेके हैबिट्स आहिनि उहे चेंज थियणु खपनि। जीअं सभिनी खे ख़बर आहे भई टबैको मेन कारण आहे। जी। इंडिया में अॼु बि ॾिसंदव स्मोकिंग ऐं टबैको चूइंग तमामु कॉमन आहे। हिन मां हेड एंड नेक कैंसर, माउथ में कैंसर, वॉइस बॉक्स में कैंसर, लंग में कैंसर तमामु घणी मात्रा में थिए थो। त हुन जे लाइ इहो ज़रूरी आहे त माण्हुनि खे इहा ॼाण हुजे। इन्हनि ॻाल्हियुनि खां परे ऐं रहे। जेकॾहिं उहा ॼाण थींदी, मूंखे लॻे थो 30% कैंसर घटि था थी सघनि, ख़ाली हिकु हैबिट निकिरी वञे, स्मोकिंग, टबैको यूज़ तमामु भई इन मां एसोफेगस जी कैंसर बि थींदी आहे ऐं इहो हाईएस्ट आहे इंडिया में। अच्छा, इंडिया इन में जो रेशो highest वधीक आहे? छाकाणि त हिते इंडिया में माण्हू टबैको चूइंग तमामु घणी करे आया। पर लंग्स कैंसर लाइ चयो वेंदो आहे त पॉल्यूशन ते बि कुझु असर पॉल्यूशन बि करे थो पियो। माना हर कंहिं कैंसर हिकु कारण सां न थींदी आहे। अच्छा। हर का कैंसर मेन कारण हूंदो आहे। मेन कारण स्मोकिंग आहे, उन सां गॾु ॿिया कारण बि थींदा आहिनि, जीअं पॉल्यूशन थी थो सघे ऐं किन में थोरी जीन जी चेंजिस ईंदी आहे उहा बि थी सघे। त उन जे करे हिकु काज़ भाई कोन्हे जंहिंमां असांखे ख़बर पए भई हे काज़ आहे ऐं इहो रोकबो त कैंसर गुम थी वेंदी। हिकु काज़ कोन्हे, पर घणी मात्रा घटि थी वेंदी जेकॾहिं मेन काज़ खे असां कढी छॾियूं। दूर कंदासीं। पर ही इंसान जे पूरी बॉडी में किथे बि कैंसर थी सघे थी? कैंसर मां हिकिड़ो अहिड़ो चीज़ आहे त हर को सेल असांजे बॉडी में अंडर कंट्रोल आहे। अच्छा। हिकु हिकु सेल असांजे बॉडी में
बिल्कुलु कंट्रोल आहे। उनजो मतिलबु आहे जेतिरी घुर्ज हूंदी ओतिरो वधंदो ऐं घुर्ज न हूंदी उहो उनजी घुर्ज या मल्टीप्लिकेशन बंदि थी वेंदी। ओके पर कैंसर में सेल्स में इहे नॉर्मल सेल्स पंहिंजी रेगुलेटरी कंट्रोल विञाए छॾींदा आहिनि, छॾींदा त उनजे करे उहे मल्टीप्लाई थींदा वेंदा आहिनि। या घुर्ज आहे या या न न आहे, आहे। त उनखे असां चवंदा आहियूं कैंसर। ऐं हिकु दफ़ो मल्टीप्लाई थींदा त उहे ब्लड वेसल में वेंदा आहिनि, पोइ सॼे बदन में फैलिजी वेंदा आहिनि। कैंसर ऐं ट्यूमर में छा फ़र्क़ु आहे? ट्यूमर चवंदा आहिनि त कोई ॻोड़ी हा। थींदी आहे। काई बि ॻोड़ी आहे त उनखे असां ट्यूमर चवंदा आहियूं, पर ट्यूमर ॿिनि क़िस्मनि जो थी थो सघे। हिकिड़ो आहे नॉन कैंसरस, असां चवंदा आहियूं बिनाइन, अच्छा, जंहिंजो कुझु ख़ासि मतिलबु न आहे। कुझु ईअं एक्यूमुलेशन सेल्स जा थींदा आहिनि। ऐं ॿियो आहे कैंसर। त ट्यूमर ॿई थो थी सघे, ॿिन्ही जो नालो आहे, पर उनखां पोइ असां उनखे जांच करे डिवाइड कंदा आहियूं भई कैंसर आहे की न ख़ाली नॉन कैंसरस ट्यूमर। त ट्यूमर बि कैंसर जो बि थी सघे थो ऐं उन चवनि था उहो ट्यूमर जॾहिं फाटे थो त कैंसर थी थिए या ईअं कोन्हे, फाटंदो कोन्हे ट्यूमर, पर ट्यूमर में कैंसर में सेल्स फास्ट मल्टीप्लाई थींदा वेंदा आहिनि ऐं उहो ब्लड वेसल में वेंदा आहिनि ऐं हर कंहिं हंधि पखिड़िजी वेंदा आहिनि। कैंसर खां माण्हू छिरकंदो आहे, नालो ई एतिरो भयानक आहे। त इहा छा मतिलबु छूतछात वारी आहे बीमारी या भई हुन मां कुझु ॿिए खे बि थी सघे थी, विचिड़ंदड़ बीमारी आहे? कैंसर असांजे बदन में ई शुरू थी थिए ऐं हिकु बदन मां ॿिए बदन में नथी वञी सघे। नथी वञी सघे। त विचिड़ंदड़ जो त सवाल ई कोन्हे। त माण्हुनि खे जेको भरम आहे की कैंसर वारनि खां परे रहो या हुन बिल्कुलु में विचिड़े थी बीमारी, त उहो ग़लति आहे। इहा बिल्कुलु ग़लति आहे। बाक़ी आहे भई कैंसर माण्हुनि में थोरो उन सां डपु वेठल आहे। डपु वेठल आहे। ऐं इहो डपु वेठल आहे हिन जे करे त 50 इयर्स पहिरियों कैंसर जे लाइ काई ख़ासि ट्रीटमेंट न हुई ऐं अॼु एॾी प्रोग्रेस थी वई आहे जो घणियूं ई कैंसर्स हाणे क्यूरेबल थी वयूं आहिनि, जिन में क्यूर रेट 0 हुई, अॼु उहा क्यूर रेट 80% थी वियो आहे। त इहो जेकी प्रोग्रेस थी आहे उन जे करे चेंज थी वियो आहे ऐं उन जे करे मूंखे लॻे थो आस्ते आस्ते डपु निकिरंदो वेंदो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि, डॉक्टर्स कंहिंखे जेकॾहिं कैंसर जी तकलीफ़ थिए थी या अंदाज़ो रहे थो त डॉक्टर साहिबु हमेशह इहो पुछंदो आहे त भई तुंहिंजे माता पिता, तुंहिंजे ॾाॾे ॾाॾी या नाना नानी कंहिंखे कैंसर हुई छा, त उनजो इन सां कोई वास्तो थी सघे थो? तमामु घटि कैंसर्स, 1% कैंसर ईअं थींदा आहिनि जेके जीन में कुझु डिफेक्ट हूंदो आहे, त पोइ कैंसर थींदी आहे उन्हनि। बाक़ी ईअं कोई ईअं रेगुलरली ईअं कुझु कोन्हे। कंहिंसां बि वास्तो कोन्हे, वॾनि खे आहे त उनजे ॿारनि खे घबराइण न घुरिजे उन हिसाब सां। हीअ जेका कैंसर आहे इहा एज फैक्टर सां बि वास्तो आहे, भई कहिड़ी उमिरि में वधीक थी सघे थी? हा, कैंसर जो एज सां घणो कुझु वास्तो आहे। भई ॿारनि में बि कैंसर थींदी आहे पर तमामु घटि मात्रा में, तमामु घटि मात्रा में। माना जीअं भई एडल्ट्स में 100 त हिन में 10, ॿारनि में 10, एॾो रेशो घटि आहे। पर जीअं जीअं उमिरि वधंदी वेंदी आहे तीअं तीअं रेशो ऑफ कैंसर जो वधंदो वेंदो आहे ऐं मैक्सिमम आहे बिटवीन द एज ऑफ 60 and 90। त जेकॾहिं जीअं असांजे मुल्क में उमिरि एवरेज एज वधंदी थी वञे तीअं कैंसर बि वधंदी रही आहे। हींअर अॻे 50-60 हूंदी, हाणे 75 ते थी वई आहे एवरेज। उन हिसाब सां उहो रेशो वधे थो पियो उन हिसाब सां। पर सॼे बॉडी में वधि में वधि रिस्की कैंसर कहिड़ी थी सघे थी? इहे त घणियूं ई कैंसर आहिनि अॼु बि माना जेके रिस्की आहिनि। भई जीअं ब्रेन कैंसर आहे ऐं लंग कैंसर आहे, इहे अॼु बि रिस्की आहिनि। लिवर कैंसर इहे रिस्की आहिनि। पर घणियूं ई कैंसर आहिनि जिन में त क्योर थी वियो आहे। जीअं असां चवंदा आहियूं लिम्फोमा, ब्लड कैंसर, इहे तमामु क्यूरेबल थी वई आहे बीमारी। ऐं ॿियो त किडनी कैंसर, स्किन कैंसर, इहे बि तमामु हिन में इम्प्रूवमेंट आहे। ब्लड कैंसर वग़ैरह अॼुकल्ह त 80% माण्हू ब्लड कैंसर मां परमानेंट क्योर था थियनि। ओके, स्किन कैंसर मां बि माण्हू छुटी थो अचे पियो। मेन जेके आहिनि उहे किडनी आहिनि, लिवर जी, तव्हां जीअं लंग्स जी ॿुधाई, उन में वधीक तकलीफ़ थिए। वॾी ॻाल्हि इहा बि आहे त जीअं अॼुकल्ह माण्हू जल्दी था अचनि। अॻे माण्हुनि खे
कुझु ॻोड़ी थींदी हुई त तॾहिं बि Ignore सोचींदा कंदा हुया हुआ, भई डॉक्टर वञो। वटि वञण जे लाइ। अॼुकल्ह जल्दी था अची वञनि त उन्हनि जो तमामु भई लोकलाइज़ बीमारी थी थिए त उन में असां जल्दी इलाज करे न cure जीअं था ब्रेस्ट थी कैंसर थिए थी लेडीज़ खे त उन जो रेशो कीअं आहे? वञूं। ब्रेस्ट कैंसर लास्ट 20 ईयर्स में हर साल 2% वधंदी थी वञे, राइज़ थी थिए पाण? राइज थी थिए ब्रेस्ट कैंसर। ऐं न ख़ाली इंडिया में त सॼे वर्ल्ड में मैक्सिमम इंसिडेंस आहे USA ऐं यूरोप में। उन जो वजह डॉक्टर? मेन कारण आहे लाइफ स्टाइल। जीअं मेन आहे भई माण्हू उते लेडीज़ ॿारनि खे पंहिंजो खीर पंहिंजो वधीक खीर टाइम जे नथा लाइ ॾियनि, नथा ॾियनि, बराबरि, बराबरि। उन्हनि जी फिज़िकल एक्सरसाइज़ तमामु लिमिटेड आहे। ऐं ॿियो त उन्हनि जी एज ऑफ द फर्स्ट चाइल्ड उन में तमामु भई हाई आहे। असांजी एज ऑफ फर्स्ट चाइल्ड अञा बि लो आहे। 25-30 साल जे अंदरि थिए पर थो, हुते उते त त 40 साल 35, कंदा, 39 ईअं एज आहे। त जीअं असां बि असांजे मुल्क में बि जेकॾहिं लेडीज़ स्लोली मैरिज ऐं फर्स्ट चाइल्ड डिले थी वेंदो त असांजे मुल्क में बि ईअं लॻे थो भई ब्रेस्ट कैंसर वधंदी वेंदी। ऐं उहा क्योरेबल केतिरी परसेंटेज आहे? स्टेज अॼुकल्ह ब्रेस्ट कैंसर जीअं USA में तव्हांजो हुतां जो स्टैटिस्टिक ॾिसंदव त 80%, 70 to 80% आर क्यूरेबल। उन्हनि खे इंसिडेंस माना रेशो ॾाढो घणो आहे, पर उन्हनि छा कयो आहे, उन्हनि पंहिंजो सॼो चेंज करे छॾियो आहे सिस्टम। कीअं चेंज कयो अथऊं त हर का लेडी हुते हर साल पंहिंजो चेकअप कंदी ब्रेस्ट जी, पाण कंदी, मैमोग्राफी कराईंदी, डॉक्टर वटि वेंदी हर साल। त उन सां ब्रेस्ट कैंसर स्टेज 0 स्टेज 1 में उते 80% माण्हुनि खे ख़बर थी पइजी वञे, स्टेज 0 ऐं 1 में। त उनजे करे उते क्योर ॾाढी घणी आहे। हिते अवेयरनेस आई आहे, असांजे मुल्क में बि आई आहे, इंडिया में बि अवेयरनेस आई आहे, पर अञा बि लिमिटेड आहे शहरनि में, मेजर सिटीज़ में। इहा अवेयरनेस शहरनि में पढ़ियल ॻढ़ियल माण्हुनि सम्झी छॾियो आहे। हा, त उते माण्हू जल्दी अचनि था, पर अॼु बि डिस्ट्रिक्ट प्लेसिस में, विलेजिस में माण्हू तमामु देरि सां था अचनि, ऐं उनजे करे उन्हनि में क्योर जो चांस बि ॾाढो घटि थो थिए। जीअं अमेरिकन कैंसर सोसाइटी जो चवणु आहे त भई हर साल मैमोग्राफी कराइणु ज़रूरी आहे। इहो सम्झो हिकिड़ो सलाह उन्हनि ॾिनी आहे। त उन में अर्ली एज जी असांखे अर्ली एज में ई ख़बर पए थी त कहिड़ी स्टेज ते हीअ पहुतो आहे। त ॻोठनि ऐं शहरनि में फ़र्क़ु आहे, शहरनि में वधीक सुजाॻी आहे, ॻोठनि में घटि आहे, इन करे थिए थी पई उन ते कंट्रोल थी सघियो आहे। टोटल सॼे उन में असां ॾिसूं त इहो तव्हांखे जॾहिं इहा आइडिया लॻी ऐं तव्हां एतिरा पेशेंट ॾिठा, छा इहा ई वजह आहे जो तव्हां हेल्पिंग हैंड जे नाले सां ऑर्गेनाइज़ेशन 2002 में शुरू कई? उन जो मेन पर्पज़ छा आहे? मेन ॻाल्हि आहे त मां जीअं ॿाहिरि मुल्कनि में वेंदा हुआसीं, हुते असां ॾिठो भई जल्दी था पेशेंट अचनि, ऐं हुते हॉस्पिटल में बि वियासीं त हॉस्पिटल में वैन हुई हुते, हुन में मैमोग्राफी मशीन हुई वैन में। मां उन्हनि खां ईअं पुछो, चई हीअ वैन आहे जंहिंमें असां चाहियूं था भई 98% ऑफ लेडीज़ जो मैमोग्राफी थिए हर साल। त चई असां भई इंश्योरेंस, असांजी इंश्योरेंस सभिनी लेडीज़ खे चिठी मोकिलींदी आहे भई तव्हां अची मैमोग्राफी करायो। अच्छा, पर घणियूं लेडीज़ उते बि न ईंदियूं आहिनि, उन्हनि में शर्म जो थोरो पर्दो थिए, थोरो घणो टाइम बि कोन्हे। त उनजे करे इंश्योरेंस छा कंदी आहे, हिननि वैन्स खे चवंदी आहे उनजे घर में वञो, उते वञी कराए छॾ। उन खां पोइ बि सपोज़ उन्हनि न करायो त इंश्योरेंस उन्हनि जो प्रीमियम वधाए छॾींदी आहे। अच्छा, इंश्योरेंस कंपनी स्ट्रिक्ट थिए थी पई। त कंपलसरी थी वियो आहे उते मैमोग्राफी ऑलमोस्ट सभु को कराए। इहा वॾी ॻाल्हि। त इहो जॾहिं मां सिस्टम ॾिठो, ऐं असांजे इंडिया में इहो हुयो ई कोन, माण्हुनि खे तॾहिं हर कंहिं हॉस्पिटल में वञिणो पवंदो हुयो, हॉस्पिटल में वञण सां अधु ॾींहुं हली थो वञे मैमोग्राफी कराइण जे। त उनजे करे ॾाढी उन्हनि खे तकलीफ़ थींदी हुई। तॾहिं असां सोचियो भई असां बि इहा शुरूआति कयूं, ऐं असां शुरूआति कई। उन में तमामु माना सक्सेस मिली आहे। माण्हू
इहा वैन जिते बि वेंदी आहे उते माण्हू अची वेंदा आहिनि, लेडीज़ जेके एलिजिबल लेडीज़ आहिनि अबाउ द एज ऑफ ये 40। कमु ईअं आहे, खूह ताईं प्यासो न पहुतो, हा। खूह पहुतो प्यासे ताईं, तव्हां उन्हनि जे घर ताईं पहुचो था त इहो ऐं उन्हनि खे उहो इलाजु मिले थो पियो, त असांजी वैन अॼु ताईं 40,000 लेडीज़ जी मेमोग्राफी चेकअप करे चुकी आहे। करे चुकी आहे। उन में 50 पेशेंट्स खे अर्ली स्टेज में डायग्नोस कयो। ओके, पर इहा बि मूंखे वॾी इहा ॻाल्हि बि ख़बर आहे तव्हां घटि में घटि 1000 खनि कैंप्स लॻायूं आहिनि। इन जो नॉलेज मूंखे इन करे आहे छाकाणि त हेल्पिंग हैंड में एज़ अ वाइस प्रेसिडेंट मां बि तव्हां सां जुड़ियल आहियां ऐं तव्हांजी मिसिस उनजी मैनेजिंग ट्रस्टी आहे, तव्हां प्रेसिडेंट आहियो। इहो यूनिट जेको पहिरियों हुयो तव्हांखे शायदि नरगिस दत्त फाउंडेशन मां सुनील दत्त ॾिनो हुयो। न असांखे पहिरें इन यूनिट जे लाइ तमामु घणी सहायता मिली। मेजर कॉन्ट्रीब्यूशन नरगिस दत्त जो आयो ऐं उन्हनि जे फाउंडेशन मां ऐं ॿियनि बि माण्हुनि उन टाइम ते 1 करोड़ लॻो। हुनजी लागत लॻी 1 करोड़ रुपया। पर हाणे तव्हां ॿियो बि यूनिट वरितो आहे। हाणे ॿियो बि छाकाणि ज़रूरत हुई हा, त उन जे करे ॿियो बि मां वठी हीउ छॾियो। ॾेखारणु चाहींदुसि त हीअ आहे वैन जेका सॼे उन में वञे थी पई। सभिनी ॻोठ ॻोठ में महाराष्ट्र जे इहा वैन वञे थी, मेमोग्राफी जी टेस्ट थिए थी, उन खां पोइ दवाऊं थियनि थियूं। डॉक्टर साहब, ही जॾहिं कैंसर जो जॾहिं रोग माण्हुनि खे ख़बर पवे थी त उन वक़्तु तव्हां त जेके एलोपैथी मेडिसिन्स आहिनि उहे तव्हां उन्हनि खे ॾियो था, पर छा हिन जो कोई देसी इलाज बि आहे? पहिरियों त जेॾी महिल डायग्नोस थींदो आहे त असां उनखे इन्वेस्टिगेट करे चङी तरह डायग्नोस कंदा आहियूं। बराबरि। ख़ाली ॾिसण सां डायग्नोस न थींदो, हा, चङी तरह डायग्नोस। उन में भई स्कैन्स थींदियूं आहिनि, उन में बायोप्सी थींदी आहे, पैथोलॉजी थींदी आहे। इहे सभु जॾहिं डायग्नोस कंफर्म थी वेंदो आहे जी। त असांखे कैंसर हिकु बीमारी कोन्हे, लखें बीमारियूं आहिनि कैंसर में। हिकु बीमारी जे अंदरि लखें लखें बीमारियूं बीमारियूं आहिनि। आहिनि, ओके, हर कंहिंजी ट्रीटमेंट अलॻि अलॻि आहे। त उन जे करे असां वटि बि उन नमूने दवाऊं आहिनि, त सर्जरी बि थींदी आहे, रेडिएशन थींदी आहे, कीमोथेरेपी, अलॻि अलॻि दवाऊं ॾींदा आहियूं। त इहो माना तमामु भई कॉम्प्रिहेंसिव एविडेंस, असां चवंदा आहियूं एविडेंस बेस्ड ट्रीटमेंट। पर एविडेंस आहे। देसी दवा या मेन घरू ॻाल्हि इलाज आहे- जेको आहे, हा, मेन ॻाल्हि आहे मूंखे लॻे थो देसी दवाउनि में ज़रूरु कुझु त हूंदो, पर उहा उन डेवलपमेंट में न आई आहे। न हिकिड़ी ॻाल्हि जेका कॉमन ॿुधी वेंदी आहे त भई गऊ मूत्र जेकॾहिं माण्हू रेगुलर वठे थो त इन बीमारी खां निजात पाए सघे थो। इहो कुझु पॉसिबिलिटी आहे? मूंखे लॻे थो भई इहा जेकी माण्हू चवनि था इहो विदाउट एनी बेसिस आहे। अच्छा, उनजी काई कोई लॉजिक कोन्हे? लॉजिक कोन्हे, बेस कोन्हे, पर ईअं माना कंहिं फैलायो त उहो फैलिजी वई ॻाल्हि। उन मां नुक़सानु कोन्हे त पोइ माण्हू उनजे वठनि करे था माण्हू- पिया उन हिसाब सां। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां खां पुछणी डॉक्टर साहब, त जेके बि अॼुकल्ह इलाज थियनि था, डॉक्टर साहब जेके बि इलाज कनि था पिया, उहो घणो करे रिपोर्ट्स जे आधार ते आहे। मूंखे हिकिड़ो असांजे दोस्त जो किसो यादि थो अचे। हुनजी बेबी प्रेग्नेंट हुई त कंहिं सुठे हॉस्पिटल मां सोनोग्राफी करायूं त डॉक्टरनि जेका रिपोर्ट लिखी ॾिनी उन में इहो त हिनखे 2.5 लंग्स आहिनि, माना अधु हिकिड़ो वधीक आहे फेफड़ जो अञा वधंदो त दिलि जी जॻह खे उहो थींदो, दिलि डैमेज थींदी। त हुनखे शक पियो, हुन वरी ॿी हॉस्पिटल में वञी करे सोनोग्राफी कराई। उन चयो त लंग्स बिल्कुलु ठीकु आहिनि, पर हार्ट जेका आहे उहा लेफ्ट जे बदिले राइट में आहे, पर काई रिस्क कोन्हे। पर ॿई कन्फ्यूज़न वारियूं ॻाल्हियूं हुयूं। त उन्हनि जो जेको पंहिंजो फैमिली डॉक्टर हो उहो ॾाढो सीनियर हुयो, इज़ अबाउट 85 ईयर्स ओल्ड। त उनखे वञी ॾेखारियोसीं ॿई रिपोर्ट, भई ही ॿई सुठा हॉस्पिटल्स आहिनि ऐं अलॻि अलॻि रिपोर्ट्स थियूं अचनि। त हुन चयो पहिरीं असां जीअं तव्हां चयो भई सभु ॻाल्हियुनि खे ॾिसंदा आहियूं, उनखे ऑब्ज़र्व कंदा आहियूं। पहिरीं असां नब्ज़ ॾिसंदा हुआ, तबीब ठीकु आहे, तंहिंखां पोइ ॿार जी हार्ट बीट ठीकु थी हले त ॻाल्हि ख़तमु। हिन में चई ईअं थी सघे थो त मशीन जी काई मिस्टेक थी सघे थी, या जेको ऑपरेट करे थो उनखे अनुभव कोन्हे, या जेको रिपोर्ट उहा प्लेट ॾिसी करे लिखे थो उनखे एतिरो नॉलेज न आहे। त इहे
छा इहे पॉसिबिलिटीज़ आहिनि, इन में कुझु मिस्टेक्स थियनि थियूं डॉक्टर साहब? मिस्टेक त हाणे थी थियूं सघनि, ह्यूमन एरर थी सघे, पर असांजो जेको फाइनल अप्रोच हूंदो आहे उहो हिकु रिपोर्ट ते मदार न रखंदो आहे। उन में मल्टीपल असां सॼे पहिरियों त असां पंहिंजी क्लिनिकल एग्ज़ामिनेशन करे पंहिंजो इम्प्रेशन ठाहींदा आहियूं। उन खां पोइ हर का रिपोर्ट ॾिसंदा आहियूं भई उहो बराबरि कोरिलेट थिए थो की न, ऐं उन खां पोइ ई फाइनल अप्रोच डिसीशन पोइ थी त सघे। उन जे करे हिकु रिपोर्ट में किथे कुझु मिस्टेक थी त उहा ऑटोमेटिकली असांखे वापसि रेक्टिफाई थी ख़बर वेंदी, पइजी उन वेंदी आहे। हिसाब सां थी थिए। त हाणे त इहे ॻाल्हियूं त कैंसर सां रिलेटेड हुयूं, पर हेल्पिंग हैंड जे बारे में मां वधीक दर्शकनि खे ॿुधाइणु चाहींदुसि त काउंसलिंग जा जेके तव्हांजा सेंटर आहिनि उहे किथे किथे था हलनि? हा, कैंसर जीअं त हाणे वधंदी थी वञे त डॉक्टर्स खां सवाइ ॿियनि माण्हुनि जी बि तमामु ज़रूरत आहे, एक्सपर्ट आहे, वॉलंटियर जी ज़रूरत आहे ऐं ॿिया पैरामेडिकल जी ज़रूरत आहे, जीअं उहे पेशेंट सां इंटरेक्शन कनि ऐं पेशेंट खे जेॾीमहिल ॾाढो पहिरियों ॾाढो दुख थींदो आहे त उनखे थोरो इनकरेज कनि, उनखे उन्हनि सां ॿिया पेशेंट जेके जिन ट्रीटमेंट वरिती आहे सक्सेसफुली उन सां मिलण ईंदा आहिनि त उन सां उन्हनि खे काउंसलिंग ॾाढी सुठी थी उहे वेंदी किथे आहे। हींअर हिकिड़ो त असां वटि जसलोक हिते में आहे मुंहिंजे ख़्याल जसलोक में आहे, ॿियो सुश्रुत में आहे, अच्छा चैम्बूर में जेका चैम्बूर में, ऐं ॿियो रहेजा में बि आहे, ऐं हाणे असां ब्रीच कैंडी में बि शुरू करण वारा आहियूं। साॻियो ई सेंटर जिते काउंसलिंग कई वञे त उन हिसाब सां। ॿियो 2000 मां सम्झां थो 14 खां वठी तव्हां नरगिस दत्त जे नाले ते हिकु अवॉर्ड ॼण शुरू कयो आहे। उन अवॉर्ड जी जेका कैटेगरी कीअं आहे, कहिड़े नमूने उनजो सन्मान थिए थो, कंहिंखे ॾियो था उहो सन्मान? नॉर्मली असां इहो जेको अवॉर्ड ॾियूं था उन जे लाइ सिलेक्शन थींदी आहे। सिलेक्शन जो क्राइटेरिया आहे भई हिकु त सक्सेसफुली ट्रीटमेंट थी वई ऐं पेशेंट क्योर थी वियो, असां चवंदा आहियूं सर्वाइवर, जेको उन मां बची निकिरो ऐं तमामु भई स्ट्रॉन्ग नमूने हिमत करे ट्रीटमेंट वरिती अथई। ट्रीटमेंट कैंसर जी काई सवली ॻाल्हि कोन्हे, पेशेंट जेको ट्रीटमेंट वठे थो उन्हनि खे हिमत थींदी आहे तॾहिं वठी सघंदा आहिनि, त इहा ई वॾी ॻाल्हि आहे। हुन में सभ खां वधीक तकलीफ़ केमोथेरेपी में अचे थी, शायदि कीमोथेरेपी में, सर्जरी में बि तकलीफ़ थींदी आहे, पर हिकु दफ़ो उन मां निकितो ऐं उन खां पोइ हुन कुझु करे ॾेखारियो, पाण खे स्ट्रॉन्ग करे तमामु घणो कुझु समाज जे लाइ कयो, पंहिंजे लाइ कयो, पंहिंजे फैमिली जे लाइ कयो, कुझु सुठो कमु कयो था, उन्हनि खे असां अवॉर्ड में सिलेक्ट कंदा आहियूं। उहा सुठी ॻाल्हि आहे, उनजी हिमत अफ़ज़ाई थिए थी। त हीरा केमोथेरेपीअ जी ॻाल्हि निकिती, त छा इहा अञा ताईं चालू आहे या इन जे बदिले ॿी काई बि ट्रीटमेंट अची चुकी आहे? त हिकु त ॻाल्हि आहे भई कीमोथेरेपी जीअं पहिरियों हुई तीअं हाणे उन जा साइड इफेक्ट ॾाढा घटि थी विया आहिनि। घटि इन जे करे थी विया आहिनि छाकाणि त हाणे नयूं नयूं दवाऊं निकितियूं आहिनि, उन में वॉमिटिंग, ब्लड काउंट लो थियणु, इहे सभु ऑलमोस्ट बंदि थी वियूं आहिनि, त टॉलरेट पेशेंट सुठे नमूने था। पर ॿियूं हाणे दवाऊं निकितियूं आहिनि, असां उनखे चवंदा आहियूं बायोलॉजिकल थेरेपीज़। अच्छा, उहे छा कंदियूं आहिनि, उहे टारगेट कंदियूं आहिनि ओनली ट्यूमर टिशू, ट्यूमर ते वञी अटैक कंदी आहे, पर्टिकुलर उन पोर्शन ते, उन ट्यूमर ते, त पोइ ट्यूमर जो हिकु सेल हुजे उन ते बि वञी अटैक कंदी, त पूरी बॉडी, त उन जे करे ॿियनि सेल्स खे, नॉर्मल सेल्स खे डैमेज न थींदो आहे। त इहा हिकिड़ी वॾी डिस्कवरी आहे, लास्ट 10 years में इन जो तमामु घणो अची वियो आहे। उन में साइड इफेक्ट थियण जो चांसिस तमामु घटि आहिनि, छाकाणि त हूअ जेका केमोथेरेपी उहा त सॼे बॉडी खे वीक पे कई उन्हनि, ऐं हीअ पर्टिकुलर उन पोर्शन खे ठीकु था कनि पिया। डॉक्टर साहब, हीअ उहो किताबु आहे जंहिंमें पहिरियों इंटरव्यू तव्हांजो छपियल आहे ऐं दुनिया भर ताईं पहुतो आहे, ग्लोबल सिंधीज़ पार्ट 2। मुंहिंजा साथियो, मुंहिंजा दर्शको, डॉक्टर सुरेश आजवाणी साहब पंहिंजे जीवन जो जेको लक्ष्य रखियो आहे, मक़सदु रखियो आहे त कैंसर खां निजात ॾियाराइजे, उन लाइ हुननि हेल्पिंग हैंड जे नाले सां जेका ऑर्गेनाइज़ेशन शुरू कई आहे, उन जो आहे त फाइट कैंसर विद द होप। उमेद सां तव्हां इहो रखी करे, उमेदु रखी त असां हिन मां निजात पाईंदासीं, तव्हां लड़ाई शुरू कयो, छाकाणि त उमेद जी स्टेशन तां ई
कामयाबीअ जी मंज़िल ताईं सफ़र शुरू थिए थो पियो। डॉक्टर साहब जो चवणु आहे त तव्हां हिमत न हारियो ऐं फाइट कयो त कैंसर ते बि फ़तियाब थींदासीं। जेकॾहिं हिन हेल्पिंग हैंड खे, हिन मददगार हथनि खे केरु मज़बूत वधीक करणु चाहे त भले उहो स्क्रीन ते हिकु नंबर अचे थो, उन ते फ़ोन करे पंहिंजी माली मदद या वॉलंटियर्स जे लाइ पंहिंजो ऑफर करे सघे थो, जीअं वधि में वधि शेवा करे सघनि ऐं हिन हेल्पिंग हैंड जा बि हथ मज़बूत थियनि। इन्हनि सां मां डॉक्टर साहब खां ऐं तव्हां खां मोकिलायां थो। डॉक्टर साहब महिरबानी, तव्हां आया, काफ़ी कुझु असांखे नॉलेज ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू, महिरबानी।